महबूब जे हुक्म सां महबूब जे हुक्म सां साईं बण भी हली थे आया महबूब जे हुक्म सां महबूब जे हुक्म सां मदीने जा साईं फजर जी नमाज पढ़ी सलाम वराईंदा त हिकड़ो गुलाम जल्दी जल्दी सुफन मां बाहर निकरंदो हो साईं फरमायो त वठी अचो वठी आया फरमायूं छा तोखे दुआ में मजो न थो अचे दुआ घुरी पवन अर्ज के मुंहिंजा साईं मुंहिंजे घर में मुंहिंजे घर जी दीवार विच वारी ऐं यहूदी पाड़ेसरी उन्ही जे घर जी दीवार हिकड़ी आ हुन जे घर में खजीअ जो वण आ खार का पकियूं बीठियूं आहिनि हवा मदीने जी लॻंदी आ खार का कुझु मुंहिंजे अंगण में किरंदियूं आहिनि डपु थींदो आ भो थींदो आ त मुंहिंजा ॿार बग़ैर इजाज़त जे पराई खजूर न खाई वेही रहनि पोइ जल्दी वञी झोल भरे पराई अमानत खजूर वरी दीवार जे हुन पासे मोकिलींदो आहियां इन जे करे जल्दी हूंदी आ मदीने जे साईं फरमायो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम अवां जी तकलीफ़ मूंखां बर्दाश्त न थींदी यहूदी सां वञी ॻाल्हायच चओ चई बाग मजा 10 वण खण इहो वण तोखे दे जिता हथ रखे 10 वणन जो मालिक आ इहो वण तोखे दे या जेतिरा पैसा घुरे मुंह मां कढे सौदो करे आ ॾियण वारो मां मोहम्मद वेठो मुझे महबूब जो गुलाम हलियो आ उन यहूदी के बाहर कढियाई चयाई त ही वण मुखे दे मुझे बाग मां या कंहिंजे बि बाग मां 10 वण चूंड ते खण जेके वणनी से खण इहो वण दे यहूदी लालच में अची वियो आ चई त 10 वण वठंस हेतरा डोकड़ भी वठंस वण तुंहिंजे हवाले आ ती लिखी दे सौदो थी वियो आ मदीने जे साईं जी बारगाह में सौदो कबूल पइजी वियो आ 10 वण तोखे मिलंदा हेतरा पैसा मिलंदा हाणे वञ पया घर वियो ज़ाल सां मशवरो कई ज़ाल बिगड़ी पई चन हे असांजे घर जो श्रृंगार वणा हे मां ॾियण न ॾींदुसि मुंहिंजे बच्चन जो वणा मां न ॾींदुसि मुंहिंजा प्यारा हे बि फिरी वियो अला मुंहिंजी माई नथी वञे हे सिधो मदीने जे साईं वटि आयो आ सोना सौदे तां फिरी वियो आ वण नथो ॾे मुंहिंजे महबूब फरमायो हाणे वञी चईसि सौदो तोजो कयल आ हाणे पैसा ॾोकल न इहो वण पाणा पाणा तुंहिंजे घरां निकिरी जे मुझे घर ही दो तो मुखे मयार न ॾिजा मयार न ॾिजा मुंहिंजा प्यारा यहूदी समझे थो त ईअं कीअं थींदो वण को हितां कीअं को लॾाए वेंदो वण कीअं वेंदो पर हिन खे ख़बर ई कान ही हिन समझो आम सरदार आ हिन खे इहा ख़बर ई कान ही त ये वो दर है जहां शाहे ज़माना सर झुकाते हैं सवाली बन के आते हैं मुरादें पा के जाते हैं इनके खबर ही काने तो जमाने में सखी ऐसा नहीं देखा जमाने में सखी ऐसा नहीं देखा सिपा पर जिसके शायद ने नहीं आते नहीं देखा जमाने में गाल गाल मां निकरंदी वञे पई ईमान ताज़ो पियो थिए हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम मदीने पाक मां अचे पियो त हातिम ताई जो लोटो बि साम्हूं पियो अचे मिलिया मुलाक़ात थी त इमाम हुसैन साईं फरमायो ऐं हातिम ताई जा लोटा मूं ॿुधो आहे त तुंहिंजो बि नानू को सखी थी गुज़रियो आहे का उन जे दर जी ॻाल्हि यादि अथई पंहिंजे नाने जी का सखा यादि आहे त साईं हातिम ताई जो लोटो चवण लॻो इमाम पाक खे त साईं मुंहिंजे नाने जे खज़ाने जा 11 दरवाज़ा हा 11 दरवाज़ा कई दरवाजे खां सोन वराईंदा कई चांदी किथां कपड़ो किथां कणक किथां अटो किथां छा पर 11 दरवाज़ा हा ख़ैर हलंदो हो साईं फरमायो हिकिड़ो दफ़ो ख़ैर वठी वञे वरी शाम जो को फ़कीर वापस न साईं हिकिड़ो दफ़ो वठियो वरी ॿिए महल मुंहिंजे सोने पाक हुसैन जन्नती जवाननि जे सरदार फरमायो ख़ामोश हातिम ताई जा ॾोटा तुंहिंजे नाने जे खजाने जा 11 दरवाज़ा हा
मुझे नाने मदीने जे मीर जे खजाने जो हिकी दरवाजो आ तुझे नाने जा दरवाजा बंद थी विया मुझे मुस्तफा नाने साईं जो दरवाजो क़यामत ताईं खुलो रहंदो सुभान अल्लाह बेशक तुझे नाने जा यार दरवाजा बंद थी विया मुझे नाने जो दर खुलो आ खुलो पियो आ क़यामत ताईं खुलो रहंदो अबू बकर आयो सिद्दीक बणजी वियो उमर आयो फारूक आजम बणजी वियो उस्मान आयो तसबनी बणजी वियो ऐ अबू जो बाबो आयो त हैदर करार बणजी वियो जेके आया वंड वठी दे वया गौस पाक आयो वंड वठी वियो बगदाद में विराए विराए थको आ मुझे बाबे मुझे नाने जो दिनल खैरात अञा खत्म करे न सघियो आ गरीब नवाज हिंदुस्तान में विराए विराए थको आ मुझे नाने जी दिनल खैरात खत्म करे कोन सघियो आ साईं हाजी अली हाजी दिलमुराद हाजी से मीर मोहम्मद विराए विराए थकान अञा कच्चे में खैरात खत्म कान थी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सरकार जो नंगारा बाबा मेहर अली शाह रहमतुल्लाह अलैह फरमायो सोना हुसैन मुखे जात रे त मां तेन सखी हाथ मुझे लोटे के बुधाया पान फरमाइन था करा गल की खजीने दी करा गल की खजीने दी सारी दुनिया खादी खैरात मदीने दी खैरात मदीने दी खैरात मदीने दी करा गल की खजीने दी करा गल की खजीने दी सारी दुनिया खादी खैरात मदीने दी खैरात मदीने दी इन यहूदी समझो आम सरदारा एडी का ताकत थोड़ा करो जो मुझो वण हिता हलंदो पर प्यारा मुसलमान भाईरो जॾहिं रात थी आ हेॾा मदीने जे साईं जो गुलाम भी जागे पियो हेॾा यहूदी जा ॿार भी जागन पिया ॾिसो त वण वाकई हले थो या न अध रात जो आ वो साहबी तो फरमा खुदा जो कसम आ मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो वण मुंहिंजा प्यारा पाड़ू ॿाहिरि कजूं ज़मीन ते उथी आयो पोइ ईअं नचंदो कुॾंदो अचे जीअं ॿार मां जे सॾ ते भॼंदो आहे दौड़दो अचे यहूदी मुझा प्यारा दंग रहिजी वियो ॿार बच्चा हुन जा सुकी विया दंद लगी विया हे छा पर आशिक फरमायो महबूब जे हुक्म सां महबूब जे हुक्म सां वण भी हली थे आया महबूब जे हुक्म सां महबूब जे हुक्म सां वण भी हली थे आया समझी सचो रसूल उठन बिसर झुकाया महबूब जे हुक्म सां महबूब जे हुक्म सां अदबण भी हली थे आया महबूब जे हुक्म सां जन ईमान आंदो चवन पया ये हथड़ा खणी ये जो महबूब हथड़ा सिधा कया त बादल दौड़दा आया मक्के ते बी वसन शुरू